नाज़रीन, वासा अख्तियारनि पारां बचा बंद के कट ॾेई शहर जो गंदो पानी दरिया में छोड़के पियो वञे, जंहिं सबबि शहरनि में तेज़ीअ सां बीमारियूं पखिड़िजी रहियूं आहिनि। इन हवाले सां रिपोर्ट करे रहियो आहे इरफान बुघियो। लतीफ़ाबाद नंबर 10 में ॻोठ दड़ी मियाण वटां बचाव बंद के कट ॾेई शहर जो गदिलो पानी दरिया में छोड़ कयो पियो वञे, जॾहिं त साॻियो पाणी वापसि 4 नंबर वाटर सप्लाई स्कीम ज़रिए लतीफ़ाबाद वासियुनि खे पीअण लाइ फराहम कयो पियो वञे। मुझे पस मंज़र में मुझे पोयां वासा जा ड्रेनेज जा पाइप लॻल आहिनि, जेके वॾा पाइप आहिनि, उन्हनि ज़रिए लतीफ़ाबाद जो ग़िलाज़त गंद गटर जो किन्नू पाणी भिटाई अस्पताल, उन खां सवाइ बि प्राइवेट अस्पताल, उन्हनि जो ऑपरेशन जो किन्नू पाणी फुज़लो उहो जेको ड्रेनेज ज़रिए हिन में सिंधु दरिया में हुनखे वासा वारनि बदमाशी करे दहशतगर्दी करे गैर क़ानूनी बचाव बंद खे टोड़ियो आहे। उन में हेवी पाइप विझी ऑपरेशन करे हिते जे एरीगेशन जे अमले फुलेली बंद डिवीज़न हैदराबाद सब डिवीज़न आहे, उन्हनि खां पैसा वठी रिश्वत वठी उन्हनि खे बंद टोड़ायो आहे। ॻोठ दड़ी मियाण, नाइचाणी मियाण, बचल लगारी, धनु पटेल, फज़ल लगारी, मेजर बाकर ऐं ॿियनि ॻोठनि में वाटर सप्लाई जो पाणी फराहम न थियण सबबि ॻोठाणा इहो गदिलो पाणी वापराइण ते मजबूर आहिनि। जो किन्नू पाणी अॻियां असांजा बच्चा पीअनि, असीं पीऊं, को महिमान अचे उन्हनि खे बसि इहो भरियो ॾेखारियूं, पर उहो को बि असांजी सुनवाई नथी थिए। असां ज़ुल्म आहे, अॼु हिते 4-5 हज़ार माण्हू रहूं था, 5-7 ॻोठ आहिनि। अगरि असीं इंसान आहियूं, जानवर बि इहो पाणी पीअनि, असीं बि इहो पीऊं। देह गिद्दू वटां वासा ऐं आपाशी खाते जी मुबैना मिली भगत सबबि दरिया जे बंद खे हेवी मशीनरीअ ज़रिए कट ॾियण खां पोइ ॻोठाणनि ख़दशो ॾेखारियो आहे त चाड़ अचण ते शहर ॿुॾी वेंदो। बंद ते हाणे बचाव बंद आहे इहो हिकिड़ो, हैदराबाद लतीफ़ाबाद खे बंद इहो हिकिड़ो वञी बचियो आहे, जेको हाणे हीउ पाणी किरण सां जेको यकीननि थोरो हेठि पोसल कंदो, ख़राबु कंदो, जॾहिं बि दरिया चढ़ंदो त इहो टुटंदो, हैदराबाद जो बाक़ी को पको किलो वञी बचंदो, बाक़ी त सभु कुझु ख़तमु थी वेंदो। ॻोठाणनि मुतालबो कयो आहे त फौरी तौरु दरिया में गदिलो पाणी छोड़ करणु बंदि कयो वञे ऐं बचाव बंद खे ॾिनल कट जी मरमत कई वञे। कैमरामैन यासिर कुरैशी सां गॾु इरफान अली बुघियो, आवाज़ न्यूज़, हैदराबाद।